हबीबक खैरुल खल्क़ कुल्लिहिम। मोहतरम अज़ीज़ दोस्तों, इंसान जेके भी हींअर दुनिया में रहनि पिया, तव्हां असां सभु जेके माण्हू आहियूं पाण दुनिया में ज़िंदगी गुज़ारण जूं ॿ लाइनूं आहिनि। ज़िंदगी तो गुज़रे पई सभिनी जी, बर्फ़ जेका ठही आहे उहा ॻरंदी। जेकॾहिं बर्फ़ मां को कमु कढणो हुजे त कढी लाहियो न, त ॻरंदी त हुई। थोरी देरि खां पोइ बर्फ़ में ॻोड़ी बि कोन बचंदी, ॻरी वेंदी। ज़िंदगी बर्फ़ आहे, ॻरे पई। हींअर वेठा आहियो, ज़िंदगी ॻरे पई। सुम्हंदा त ज़िंदगी ॻरंदी पई। को वक़्तु अहिड़ो ईंदो जो हिकिड़ो मिंट बि कोन बचंदो जो माण्हू तौबा करे सघे। ज़िंदगी जो कमु आहे ॻरणु। 7,000 जा लाश कुलंद खयासीं, सुभाणे असांजो लाश खॾंदो। अॼु दोस्तनि यारनि सां गॾु आहियूं, सुभाणे अकेला हूंदासीं। ये ज़िंदगी जेका असांजी गुज़रे पई, इन ज़िंदगी गुज़ारण जा ॿ तरीक़ा आहिनि। हिकिड़ो तरीक़ो इहो आहे जेको आम तरह सां माण्हू नारो हणंदा आहिनि त इंसान माउ जे पेटां आज़ादु ॼाओ आहे, इन करे असीं आज़ादु रहंदासीं। इहो आम नारो आहे, असीं आज़ादु आया आहियूं ऐं आज़ादु रहंदासीं। माउ जे पेट मां त उघाड़ा आया न। उघाड़ा रहनि, कपिड़नि जी पाबंदी छो आहे? हिकिड़ी ज़िंदगी गुज़ारण जो तरीक़ो इहो आहे त इंसान खे आज़ादु छॾे ॾियो। ॿियो ज़िंदगी गुज़ारण जो तरीक़ो आहे त उनखे कंहिं कानून जो पाबंद बनाए छॾियो। ॿ तरीक़ा आहिनि। जेकॾहिं इंसान खे आज़ादु था छॾियूं दुनिया में, तो पोइ इंसान में जानवर में को फ़र्क़ु कोन रहंदो। दुनिया में जेकी कुझु शयूं नज़र अचनि पियूं, तव्हां असां सभिनी खे इहे सभु आज़ादी असांजे लाइ ठाहियो। ज़मीन असांजे लाइ, मिटी असांजे कम जी आहे, सिॼ असांजे कम जो आहे, चंड असांजे कम, हवा असांजे लाइ, बाहि असांजे लाइ, जानवर असांजे लाइ, पखी असांजे लाइ, मच्छियूं असांजे लाइ, अनाज फ्रूट थधा पीता सभु कुझु आज़ादी असांजे लाइ ठाहियो। गॾा जेकॾहिं मरी वियो त मूंखे दुख थींदो। जॾहिं गॾा मरी वियो, सुभाणे सामान जाते खणंदुसि। पर जे आउं मरी वियुसि त गॾा जो दुख कोन थींदो। घोड़ो मरी पियो तोखे मूंखे दुख थींदो, मेंह मरी पई त असांखे दुख थींदो। पर मुंहिंजे मरण सां मेंह खे दुख कोन थींदो। असांखे लाचार आहिनि शयूं, असांजो लाचार गॾा खे बि कोन। गॾा मरे पियो, असांखे दुख थो थिए। असीं था मरूं, गॾा खे दुख कोन थो थिए। माना असां इंसान जी अहिड़ी शइ जेको गॾा खे बि कम में कोन थो अचे। माना सफ़ा बेकार न, ईअं कोन्हे। सफ़ा बेकार कोन्हे, सफ़ा हीरो आहे। सफ़न सफ़ा हीरो आहे। सभु शयूं इंसान जे इस्तेमालु। इन्हनि गुगदामनि खे अलाह साईं ज़बान ई कान ॾिनी। हुनजो जेकॾहिं ज़बान हुजे हा न त इहो मुनाज़रो कनि। सुबुह जो सवेरे तूं गॾा ते आथार रखी आहे न, गॾा तो जहिड़ो करे मूं ठीको कयो त रोज़ाने मूं ते त चढ़ी। पर हिन ॻाल्हि जी ज़बान खसे वरिती। इंसान जी वणे थी तव्हांजो इस्तेमालु करे। उहो गाबा पाॾा खेला कोकड़ मुर्गियूं पखी मच्छियूं को खाओ फ्रूट अन्न कणिक चांवर जव मटर दालियूं फ्रूट सब्जियूं सभु खाओ। सिॼ अवांजो बोरकी आहे, अवांजे खाधनि खे पचाईंदो।
चंड हवा जो खाधम आहे, तव्हांजे ग़िज़ान में रंग ऐं ज़ाइका भरींदो। हवा तव्हांजो भंगी आहे, हिन काइनात खे साफ़ कंदो। मिटी तव्हांजे पेरनि जे हेठां आहे, सिज चंड तव्हांजे लाइ सर ते लाइटूं आहिनि। मुंहिंजो तारनि जी झिरवर बल्फनि जूं लाइनूं लॻाए छॾियूं। सभु कुझु तव्हांजे लाइ आहे। तव्हां बंदूक खणी तितरनि खे मारियो, तितर कोन पुछंदा। तव्हां पोल्ट्री फार्म खे ऑर्डर ॾियो त मुंहिंजे छोकिरे जी शादी आहे, 30 मण मुर्गी खपे। कॾहिं बि पोल्ट्री फार्म जा कुकड़ तव्हांजे ख़िलाफ़ु एहतिजाज कोन कंदा, किथे रिपोर्ट कोन कंदा, केस कोन कंदा, एहतिजाज कोन कंदा। तव्हांखे फुल मोकल आहे, सभु शयूं तव्हां इस्तेमालु कयो, खाओ पियो, सभु कुझु तव्हांजे लाइ। पर जन्नत जेका अलाह जी ठाही आहे उहा बि इंसाननि लाइ। जन्नत जेका न आहे उहा बि असांजे लाइ। तो जन्नत अलाह जी जेका ठाही आहे रब त पहिरीं आहे। रब खे त जन्नत खपे ई कोन। मिली माण्हू घर ठाहींदो आहे पंहिंजे लाइ, मतिलबु अलाह जी पंहिंजे लाइ ठाही हुजे। न न, रब त पहिरीं आहे। रब जन्नत खे छा कंदो? मलाइकनि जे बि कम जी शइ कोन्हे। जन्नत जेका अलाह जी ठाही आहे न, मलाइक न नर न मादी, न खाईंदे न पीअनि। जेकॾहिं जन्नत में विया त बि छा कंदा? बुख ई कोन्ह थी लॻे त न बुख छा खाई? छा कंदा माइयुनि खे? हुनखे नफ़्स ई कोन्हे। अंधी जहिड़ी माइटनि तहिड़ी सहुरे जा। मलाइकनि जे कम जी शइ बि कोन्हे जन्नत। रब बि बेनियाज़ आहे। काफ़रनि जे मथां जन्नत आराम करे छॾींदा। शैताननि जे मथां बि जन्नत आराम आहे। शैतान बि कोन वेंदा, काफ़र बि छुटा, मलाइक बि छुटा, पाण बि बेनियाज़। पोइ किरोड़नि महिलनि में जन्नत जेका तयारु कई आहे पोइ किथे हथ कंदो? असांखे ॾींदो। इहा असांजे लाइ ठाही। हुन एॾी सारी इंसान जी इज़त आहे, एॾो ई हीरो आहे। सॼी ख़ुदा जी ख़ुदा पैदा कयल शयुनि खे लताड़े पियो, खाए पियो, हिन केरु चवण वारो कोन्हे। हाणे एॾो इंसानु क़ीमती, इनखे आज़ादु छॾे ॾियूं त हू उहे जानवर ज़िंदगी गुज़ारे थी, जानवर था गुज़ारे। गॾा जॾहिं वात विझंदो आहे गाह में, अरे पुछा कंदो त हीउ पंहिंजो आहे पढ़ायो हलाला आराम खां न में या ढगो या उठ या गॾ या घोड़ो गाह ॾिसण हाणो आहे। पंहिंजो हुजे पढ़ायो हुजे, हुननि खे पेट भरणो आहे। गुज़री पुछा कंदा त हलाला यार आज़ाद ज़िंदगी त गॾा जी आहे, जेको वणे थो खाए। पंहिंजो हुजे पढ़ायो हुजे हाणे पेट में। पोइ असां बि जेकॾहिं इहा ई लाइन वरिती, पंहिंजो हुजे पढ़ायो हुजे हाणे पेट में, व्याज वारो, चोरई वारो, धोखो, ठगी, मिलावट, चोरई, धाड़ो, फलाणो जेको, कूड़ा कसम खणी मुरुड़ मुरुड़ करे हण पेट में। इहा त जानवरनि जी ज़िंदगी आहे। जानवर खाईंदा नी। मैं हिकु वठी मां वञे था मटे ते परायो नुक़सानु ॾिनी घिड़ी पवंदी। पोइ असां बि जेकॾहिं पराई शइ ॾिसी घिड़ी पियासीं त मैं हिन असां में फ़र्क़ु कहिड़ो थो? उहो बि त ईअं कंदी आहे। हुनखे पेट भरणो आहे, गॾ खे बि पेट भरणो आहे, असांखे बि पेट भरणो आहे। पोइ कूड़ो कसम खणणो पए त खणंदासीं, व्याज खणणो पए त खाईंदासीं, मिलावट करणी पइजी त करे वेंदासीं। छो त पेट भरणो। इहा त जानवरनि जी ज़िंदगी आहे। गॾ जॾहिं माजी ते टपो ॾींदो आहे त पुछा कंदो आहे त इहा मुंहिंजी मासी आहे पुफी आहे। नर कुकड़ ॻोठ में सभिनी कुकड़ियुनि खे दौड़ाए लोड़ मां कढियो, चढ़ियो वञे, कुकड़ करे पुछा कई आहे। इहा माजी जेका आहे मुंहिंजी जात थी। इहा जानवरनि जी ज़िंदगी आहे। मिड़ी जी ख़्वाहिश पूरी करणी। जेकॾहिं इंसान खे बि आज़ादु छॾंदी आहे दादा, साॻी जानवरनि जी आदत आहे। उहो हेॾो सारो इंसान हीरो जंहिंजे लाइ इहा पूरी काइनात ठही आहे, उहो बि जेकॾहिं जानवरनि वारी ज़िंदगी गुज़ारे त पोइ छा पतो हुजे इंसान खे? पोइ त पंहिंजो क़दुरु ई कोन कयो। तूं त हीरो आहे। इन करे इंसान खे कानून जो पाबंद बनायो। इंसान कानून जो पाबंद थी पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे। हाणे इंसान कहिड़े कानून ते अमल करे? केरु कानून ठाहे इंसान जे लाइ? जेकॾहिं कंहिं इंसान खे पावर था ॾियूं कानून जो, त हुनखे ॿियो इंसान मुतफ़िक़ कोन थींदो। छो त इंसाननि जा अकल जेके आहिनि उहे घटि वधि आहिनि। इंसान जी अकल घटि वधि आहिनि। जेको अकल तो वटि आहे तो इमरान वटि आहे। घटि वधि आहिनि अकल। जेको असां वटि अकल आहे तो यहूदीन वटि आहे। जेको यहूदीन वटि आहे तो असां वटि आहे।
असांजा मिट्टी जो जिक्र नथा थे अकुलमंद इंसान एटम बम पिया ठाहिनि अकुल तो घटि वधे तोखां त बचबो कोन रधबो अकुल तो घटि वधनि दुनिया में कहिड़ी अकुल ते हलनि अकुल में वहम हूंदो अकुल वहम जो शिकार हूंदो गाड़ी हुते बीहारे लात करे वरी अची वेठो वरी दिल में ख्याल आयो अरे इहो गाॾी मूं लाइ लाक कई अला कोन वरी डोड़ो थिए अकुल द्वार जो पर जंहिंमें वहम हूंदो आयो घर त माई कोन्हे माई त वही पंहिंजे माइटनि में हाँ हिनखे बि गणित थिएणो आहे पघर करा माई मारे लॻा बाबा उहो पे वठो अॻियां अचे थी पर हिनखे उधम कई सुको को सुभाउ अकुल में त वहम हूंदो ऐं अकुल में जज़्बात हूंदा आहिनि अकुल जज़्बात जो शिकार थींदो आहे उथी न कर भागी मुंहिंजे कम जी कोन्हे हिकिड़ी तलाक ॿी तलाक टे तलाकूं 4 तलाकूं 20 तलाकूं 150 तलाकूं उथी न कर हाणे सुबुह में 150 तलाकूं नहीं है शाम जो रोए वेठो माई मूं कावड़ में तलाक ॾेई वेठी हाँ मानी बचाइण वारो केरु कोन्हे मरी हाणे अकुल में इहो न इन अकुल ते तूं दुनिया जे लाइ कानून ठाहींदी इन अकुल ते तूं पूरी दुनिया जे लाइ कानून ऐं आईन ठाहींदी जेको सुबुह जो जज़्बात में आहे त शाम जो रोए वेठो जेकॾहिं माण्हू खे दुकान खोलियो न 15 लख जो सामान रखी ॾियो 6 महीननि खां पोइ सभु माल अदर त टको ई कोन्हे ॾंद करे अकुल बि इहो न इन अकुल खे मेयार था बनाए इन ई अकुल ते दुनिया जा कानून ठाहींदा जेको पंहिंजो दुकान कोन हलाए सघे अकुल जेके जज़्बाती हूंदा आहिनि अकुल वहम में हूंदा आहिनि अकुल घटि वधि आहिनि हा कानून ठाहिण लाइ अकुल काफ़ी कोन्हे ॿुधी छॾियो जेकॾहिं कानून नवाज़ शरीफ़ ठाहींदो पीपल पार्टी वारा कोन मञींदा पीपल पार्टी वारा कानून ठाहींदा न त नवाज़ शरीफ़ कोन मञींदो भला नवाज़ शरीफ़ पीपी वारा गॾिजी कानून ठाहींदा त इमरान कोन मञींदो भला इमरान पीपी नून लीग गॾिजी कानून ठाहींदा त असीं मौलवी कोन मञींदासीं घेरो त वियो ई कोन न बाबा केरु कानून ठाहे इंसान खे ज़िंदगी गुज़ारण जो कानून खपे उहो पावर कंहिंखे ॾिजनि कानून ठाहिण जो हुनखे हक़ आहे जेको आलिमुल ग़ैब हुजे जंहिंजो इल्मु मुहीत हुजे अॼु कहिड़ा हालात आहिनि सुभाणे कहिड़ा थींदा साल खां पोइ कहिड़ा हालात थींदा 100 सालनि खां पोइ हालात कहिड़ा थींदा 1000 सालनि खां पोइ हालात कहिड़ा थींदा पूरी दुनिया के हालात जी उनखे सॼी ख़बर हुजे आदम अलैहिस्सलाम खां वठी क़यामत तक पैदा थियण वारनि इंसाननि जे हालात ज़िंदगी खां वाक़ुफ़ हुजे नंबर 1 इल्मु मुहीत हुजे नंबर 2 माण्हुनि जे चॉइस ऐं पसंदि खां हू वाक़ुफ़ हुजे जेका चॉइस तुंहिंजी आहे उहा मुंहिंजी कोन्हे हर कंहिं माण्हू जी चॉइस मुख़्तलिफ़ आहे हिनखे आईफोन थी वणे आईफोन 11 पैसा थो गॾु करे आईफोन 11 वठो बोले ईसा खां पुछे तोखे छा थो खपे चए आउं हलवो वठंदुसि हर कंहिं माण्हू जी पसंदि आहे तव्हांजी तहज़ीब तव्हांजी सकाफ़त बांग्लादेश वारनि जी अलॻि आहे तव्हांजी अलॻि आहे अमेरिका वारनि जी अलॻि आहे जापान जी अलॻि आहे जर्मन वारनि जी अलॻि आहे फ्रांस वारनि जी अलॻि आहे चॉइसूं पसंदूं रहणियूं कहणियूं तहज़ीबूं सकाफ़तूं शादी गमी जा रस्म रवाज कपड़ा सूट उथणी विहणी तव्हां सिंधी टोपी पसंदि करियो था
वॾे शान मान सां पए था डंप के ॾियो चओ सिंधी टोपी पाए उछली हर कंहिं माण्हू जी पंहिंजी पसंदि आहे जेतिरा मुल्क आहिनि जेतिरा माण्हू आहिनि जेतिरा दौर आहिनि अलॻि अलॻि पसंदियूं आहिनि अलॻि अलॻि च्वाइसूं आहिनि अलॻि अलॻि मिज़ाजूं आहिनि अलॻि अलॻि सकाफ़तूं आहिनि इन जे करे कानून उहो ठाहे जेको पूरी दुनिया जे सभिनी ज़माननि खां वाक़ुफ़ु हुजे जंहिंजो इल्मु मुहीत हुजे जेको सभिनी माण्हुनि जे मिज़ाज खां वाक़ुफ़ु हुजे च्वाइस खां वाक़ुफ़ु हुजे पसंदि खां वाक़ुफ़ु हुजे तहज़ीब खां वाक़ुफ़ु हुजे सकाफ़त खां वाक़ुफ़ु हुजे त सभिनी माण्हुनि जे तहज़ीब सकाफ़त सभिनी माण्हुनि जे पसंदि अक़िल हालात उनके तौर तरीक़े का वाक़ुफ़ थी वो अहिड़ो कानून ठाहे जेको पाकिस्तान वारनि ते बि फिट हुजे जापान वारनि ते बि फिट हुजे इंडिया वारनि ते बि फिट हुजे अमेरिका वारनि जे लाइ बि फिट हुजे जंहिं कानून में न तरमीम जी ज़रूरत पवे न उन कानून के मनसूख करण जी ज़रूरत पवे जेको 1000 सालनि खां पोइ बि अहिड़ो कारगर हुजे जहिड़ो कल्ह हो इन जे लाइ कानून ठाहिण जा पावर उनखे हुजण खपनि जंहिं वटि इल्मु मोहीत आहे ऐं इल्मु मोहीत सिर्फ़ अल्लाह जे ज़ात वटि आहे दुनिया में कंहिं बि इंसान वटि इल्मु मोहीत कोन्हे इन करे कानून ठाहिण जो हक़ सिर्फ़ रब जे ज़ात ते आहे छो त धरती रब जी आहे धणी रब आहे मालिक रब आहे असीं मिल्कियत आहियूं मालिक यौमिद्दीन असीं ममलूक आहियूं हू धणी आहे धणी खे पावर हूंदा आहिनि जेको वणे थो पंहिंजे घर में हला बन्नी चौंकी आहे तूं लहसुन पोख तूं कणक पोख तूं केला पोख मर्ज़ी जो मालिक कहीं तुंहिंजी ज़मीन आहे घर तुंहिंजो आहे कुकड़ जी ॿोड़ रद दाल रद मटर रद पालक रद रुखो भत रद चढ़ा ठाहे मर्ज़ी तुंहिंजी आहे घर तुंहिंजो आहे काइनात ख़ुदा जी आहे धणी उहो आहे इनिल हुक्म इल्ला लिल्लाह फरमाईंदे धणी आवां धरती मुंहिंजी आहे त पोइ कानून ऐं ऑर्डर तो मूं रब खे ठाहिण जो हक़ आहे कानून आऊं ठाहींदुमि हुकुम रब जो हलंदो कानून ठाहिण जो हुनखे हक़ आहे जंहिं वटि इल्मु हुजे इल्मु अल्लाह जो ज़ात हुजे कानून ठाहिण जो हुनखे हक़ आहे जंहिंजे ताक़त खां केरु भॼी न सघे कुदरत कामिला ताक़त जंहिंजी ताक़त खां केरु भॼी न सघे इमरान खान वज़ीर आज़म आहे चओ त वज़ीर आज़म आहिनि तूं मुल्क जो धणी जो वेठो ये मौलवी है वो भगाव तो भगा रोज जुड़ सभा करें बदे न हणे न देर जागी पारो कर यार भगा को वरी भगाव तो वधी न वनी ये असा में ताकत हुजे त असीं इमरान खान खे छॾियूं माण्हू अञा मच्छी पचाए खाईंदा असीं कचो कचो खाई छॾियो हाँ ताकत खपे न बाबा न हुन में ताकत आहे असां में कानून ठाहिण जो पावर हुनखे अचे ताकत हुजे कुदरत उहा ज़रदारी में बि कान्हे ज़रदारी खे जो बीमार छो थियो 1.5 लख एकड़ ज़मीन अथव 22 ॾींहं शिविर मिलो मुल्क को रायल आहे जंहिंमें तुंहिंजो बंगलो कोन्हे अहिड़ी बैंक का छॾी अथई जंहिंमें तुंहिंजा अकाउंट कोन्हे सोननि जा मण गाॾियूं त हलाए ॾियणियूं केतिरियूं हिकिड़ी गाॾी 1 खरब 12 अरब अहिड़ी हाल जी पुटाणी गाॾी में जेके नट पुट लॻा पिया आहिनि से बि सोन जा वञ एतिरी दौलत अथई बीमार थियो पियो कंधे पियो खटंदे उते दौड़ हुजे न घोड़ा वठी तंबेरनि में बिहारिया थी चढ़ वाला घोड़नि में ताक़त में इहा आहे न बाबा भूखनि जे मयार कोन्हे जेको जेतिरी वणे ओतिरी वणे पर ताक़त में हुजे न कोन थींदो ताक़त ॿी शइ आहे इमरान खान जिते तो जलसो करे रुगो माई डी चौक ते धर्म हुई 40,000 माई 40,000 अरे हू 85 सालनि जो कोड़ो खख
साईं कायम अली शाह जॾहिं प्राइमरी पढ़ंदो तॾहिं बि इमरान ख़ान क्रिकेट हलंदो। हाली पोड़ो खख वरे जी खुत 50 साल उम्र हजम आई मां वो जारो पोड़ो हाणे ख़त्म। मईअनि में हूंदो आहे मईयुनि जो दाणो हूंदो आहे न पोइ हुन में सान हूंदो आहे सान पालो पोइ उहो रुगो सूंघींदो। इमरान ख़ान हाणे वीचारो रुगो सूंघी कानून ठाहिण जो हिनखे हक़ कोन्हे छो त हिन में कंहिं वटि बि ताक़त कोन्हे न को कंहिं पार्टी ॻाल्हि कोन थो करे कंहिंमें बि कोन सभिनी में कानून ठाहिण जो हक़ हुनखे जेके शर्त तो खे ॿुधायां घणी जाति जा कानून ठाहिण जो हुनखे हक़ आहे जंहिंजो इल्मु हुजे इल्मु मोहित हुजे कानून ठाहिण जो हुनखे हक़ आहे जंहिंजी ताक़त ज़ोर हुजे माना फुल पावर हुजे कुदरत कामिल आहे। हे कानून ठाहिण जे लाइ हे 2 शर्त आहिनि। नंबर 3 कानून ठाहिण जो हुनखे हक़ आहे जंहिंजे कानून में बाज हुजे सख़्ती न हुजे बाज हुजे। बिल आई आहे बिजली जो मौलवी साहब तुंहिंजे मस्जिद जे बिजली जो बिल आयो आहे हेठां लॻो पिया टीवी टैक्स। अरे अंधा बेड़ी करिया लगावाजी रंग रुले असांजे मस्जिद में टीवी क़ुरान छो कोन्हे टीवी टैक्स मस्जिद में लॻो पिया आहे का नरमी का रियायत न असीं जलसा कराईंदा न माण्हू पोइ मूंखे दावत ॾींदा आहिनि पोइ आउं सची पची ॻाल्हि आहे माण्हुनि खे चवंदो आहियां जलसा न कराए ऐं रोकींदा आहिनि जलसा न छो माण्हू असांजी पाकिस्तान जी आवाम सुधरंदी कोन असीं मथो हणी हणी मौलवी कसम ख़ुदा जो पोड़ा थी विया माण्हू ओड़े जा ख़बर कोन थी पई असांजा माण्हू असांजी आवाम इहा आहे छा का ख़बर कोन थी जिन मेड़ो मला खड़ो अची वियो सभु मेड़े ते बदड़नि खे पैसा पिया ॾींदा गाइणनि खे पैसा पिया ॾींदा मला खड़े ते बीठा हूंदा सभु को थींदो त ईअं हल नारे ज़मीनदार आहे घटि में घटि 12 जो हिकिड़ो ज़मीन आहे मेड़ो मला खड़ो न थिए त शाहूकार आहियूं असांजी टोपियूं न कटे सिगरेट 4 नंबर में शादी जेकॾहिं थी पई त असीं शाहूकार आहियूं 150 गाॾियुनि जो जुलूस 60,000 ॾी घोट जे गाॾी खे सींगारूं 18 लाख रुपए ॾी हॉल बुक कराऊं शादी थी अचे त असीं शाहूकार आहियूं मेड़ो मला खड़ो थो अचे त असीं शाहूकार आहियूं पर जे 12,000 जी किस्त थी अचे त सभु लाइन में विझनि पुराणे में मोट टको ख़बर पवंदी पए आहिनि कहिड़ियूं भलाऊं कहिड़ियूं अलाए शाहूकार आहिनि अला बुखिया आहिनि का दीन जा आहिनि छा आहे ख़बर पए कोन थी इन क़ौम जे अॻियां वाइद करे करे हथ अंधा थी रहिया हीअ क़ौम सुधरे सॼी ज़िंदगी आयो हीअ मोबाइल जेका असांजे खीसे में पई आहे इहा असांजे माइटनि वटि हुई अबनि ॾाॾनि हीअ शइ ॾिठी हाणे आई आहे सभिनी वरिती सिखी विया हलायो पिया नेट बि हलाईंदा आहियो अच्छा हीअ शइ सिखी विया क़ुरान सिखियायो हिन जो लाचारो तव्हांखे तरह तरह सिखिया क़ुरान जो लाचार कोन्हे कुझु लाचारा त सिखो नथा हिन उमिरि में वॾपण में हीअ शइ वरिती सिखी बि वे इन उमिरि में तोखे चवंदा क़ुरान पढ़ तुंहिंजे त वॾो थी वियो आहियां मोबाइल फोन जे सिखण वारो तुंहिंजो वॾो कोन हुई मोटरसाइकिल जॾहिं तो वरितो तॾहिं तो वॾो कोन हुई मोटरसाइकिल वरिते पोइ धिका खाधई टंगू तुंहिंजूं भॻियूं पराने लोढ़नि में वञी भिड़े पोइ बि सिखी वई न मोटरसाइकिल सीखी वियो ही चंडो अॼु ॾींहुं क़ुरान कोन सिखियो क़ुरान जो लाचारी कोन्हे
लाचार हुजे तो सुखो कोन। मोटरसाइकिल जो लाचारो, मोबाइल फोन जो लाचारो करे सिखिया, बाक़ी क़ुरान जो हुननि खे लाचार कोन। सॼी ज़िंदगी मैयतनि सां हिन क़ौम छॼियूं कयूं। जनाज़ा पढ़ंदा आहियो, लाइन में बीहंदा आहियो, अल्लाहु अकबर। हाणे छा थो पढ़ी? पढ़ तो सही, मरे अॻियां मैयत रखा चप त चोर अचे तो पढ़े। अरे बाबा सना पढ़ भी, दुरूद पढ़ो इब्राहिमी, दुआ पढ़ भी, सब पढ़ंदा, इमाम भी पढ़ंदो, ॿिया जेके जमायतनि सब पढ़ंदा, बात करे न बियो पढ़ो। अचे तो पढ़े। मट करे बीठा आहियो, मैयत सां ठगी करियो ऐं ॾोहारी असांखे कंदा आहियो, एतिरा असांखे कंदा आहियो। छो त असीं ग़रीब आहियूं, हिन करे तनक़ीद जो निशानो ई सभु असांखे कावड़ियो जो आहे। अचे तो जनाज़ो बि कोन थो, अञा त जनाज़ो बि सिखिया कोन आहियो। अदा हलो फलाणे तॾहिं ते दुआ घुरी अचूं, अदा हलो फलाणो मरी वियो आहे तॾहिं ते दुआ घुरी अचूं, तॾहिं ते कहिड़ी दुआ घुरिजे? बसि ॾाढा ख़ैर ॾाढा वेठा अची फॉर्मेलिटी पिया पूरियूं करियो, अटकलूं पिया करियो। वरी चऊं था त लारी अची आहियूं, दीन जो लाचार बि एतिरो आहे न। इहा क़ौम जंहिंजे अॻियां वाइद पिया, जेका ज़िंदगी गुज़ारी हुई, अॼु ॾींहुं जी जनाज़े जी दुआ कोन सिखिया। कानून ठाहिण जो हुनखे हक़ आहे, जंहिंजे कानून में बाज हुजे। गवर्नमेंट जा जेके भी कानून में बाज कोन। अरे बाबा हे गरीबन जा घर, मिसकीनन जा, हिन वीचारनि फाफा खाई, सूर खाई, दुकान ठाराया, घर ठाराया, करियो छा था? इंक्रोचमेंट। कब्जा लाखें करोड़े घर ठाहे छॾियो। वो पटड़ियूं थुकूं पयूं जलील एरिकेशन वारनि जी त पटड़ियूं खणी वञो न पड़े जे घर। पटड़ियूं तव्हां खाली करायूं न, पोइ छाजे लाइ खाली कयो? खणियो न, खणो वञो, विचो विचो ॻिची वई। मलबा उते पिया आहिनि, घरनि जा काठ उते पिया आहिनि, शुरू उते पिया आहिनि, हे जाहे हलिया विया। आहे को रंग? आहे का बाज हिननि में? क्या के कारण में कई बाज है? बस हमने जो काम करा, ये मुल्क का कानून। कानून ठाहिण जो हुनखे हक़ आहे, जंहिं वटि बाज हुजे ऐं बाज अल्लाह जे ज़ात अरहमर राहिमीन, हुनजे कानून में बाज है। अकीमुस सलात, नमाज कायम करो, सरकारी ऑर्डर अल्लाह जो, नमाज कायम करो। साईं आऊं मुसाफ़िर आहियां। अच्छा है वो सुन्नत बनो तो छुट्टियूं रुको बरकत तो फर्ज़ के दो जगह कई सुन्नत वाड़ो छुट्टियूं, फर्ज़ के बाद दो घर बरकत तो पढ़ हाल नरमी करे करे। सही आऊं बीमार है, हम मसीह पढ़े यार, रास्ते में गप पाए गटर में ऊपर दबा है, तू घर पड़ी जा रे सके। सही आऊं कोड़ो या बीमार है, तू घर पड़ी जा। सही आऊं बीमार है, क्यों न तो सका, अब तू वही पढ़, वही रहो। सही वही न तो सका, अब नेटी पढ़। ओ साईं पैसा वालो फड़ो फड़ो चुमे पियो, ऑपरेशन कराइए तुम, रत चुमे पियो, हाणे भले में चुमे चुमात करे नमाज पढ़। साईं अखियुनि जा ऑपरेशन कराया, डॉक्टर ॾिना पाणी न आणिजे, ख़ैर आहे मक करे बसि साईं हल, हथ पुसल घुमाए छॾियो, मुंहुं धोती वियो हल। अच्छा साईं थर में निकिरी वियो पाणी हो कोन को, वुज़ू कीअं करे, नमाज़ कीअं पढ़ा? मां करे तयम्मुम करे छॾ, बसि मिटी ते ॿार ताणी, मुंहं ते मक, मिटी आसाणी ॿार ने मक कर, वुज़ू बि थी वियो, तड़ बि थी वियो, हल 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 नमाज़ पढ़, तयम्मुम करे वठ। साईं नमाज़ में पढ़ी थी, पर नमाज़ में भलिजी वियुसि। अल्लाहु अकबर, 4 रकातूं फर्ज़ सोमाणी जी नमाज़।
छोरो हैदराबाद गाड़ी खड़ी हो ने वरे अरे रका तालाए पुण्या हांजी छोरो आए माई जा मेकअप गणे केसी बोलदियो हाणे रका ताला बिया पिया हाणे मुई हाणे भला मोरी साहब जो खबर शरीर तो सगरी जांच देवे शरीर के खैर अमल जियो मैं हर कोने को घर पर छाड़ी सलाम हो रहा है बस अॼु ॾंड जा भरे हले कम थी सुभान अल्लाह हल नमाज़ी बाज वारो कानून है बाज वारो कानून बाहर उन्हें बाज रखा सही नी पजियो घोर तूफान आयो मुझे मथो मुझियो खबर कोने उलहंदो बड़ो बरंदो बड़ो हाणे नमाज़ की बड़ा रेल गाड़ी में चढ़ो रेल गाड़ी के जो हेला के जो हेले मुला नंदा तो रेल में भी नमाज पढ़नी है हां तो न बना जो एकड़े पासे मो ही कोने के जो हेला के जो ना हाणे आऊं नमाज की पढ़ा आइनमा तो वल्लू फसम बदुल्ला सुबाना परेशान थी काई जरूरत कोने जेदा तुंजो मो ओदा आओ रब तू मत करे पढ़ कानून उनके ठाइण जो हक उन के जे में बाज हो या बाज अल्लाह के कानून में आ बाकी इंसान के कानून थाया रब ने पनो खल दा लाइन खल अन्या बियो अन्या किथे गाल पई अन्या तो 2.5 साल गुजरा ने 2.5 साल अन्या आई 200 रुपया किलो अटोट या 250 रुपया लीटर पेट्रोल हो ओ जी वाला पास सबरी दे हेठा मथा राम भाड़ा ने करा ला घोड़ा है मरी जाती था कारे नाम का पैर पे जियो था कोई ना मैं जान करेगा तो ये भगोली कोने वो के जमाने में नडा दादी को गाल बद दादी ओ नवा शरीर जने बैठो को यो नो मथे गंडो वरी वार लग रहा है वाला के खाने सा टिपड़ा पर बहरहाल पेर माइका नु गंजो आ यो की जाना 80 में कानून वाला की हाँ अलाई केड़ा गंजो सामान 80 मंड में गंजो सामान हां 32 मंड में 80 में कानून केड़े गंजो सामान ते मिड़न घणी मात ये नवा शरीर जरे आयो करे चला 32 मंड में 80 में कानून अब जरे गंजो सामान ते मिड़न घणी मात ये तो नवा शरीर जो टोकू हणी उन विचारे के कयो जी बिसरे दाखिल तो मुल्क छड़े वही पर ही जो को आयो मिक्स आचार ने न मांगी ना ही जो रे शिकार पुरानो मिक्स आचार यानी ये पेज का शो यानी कि माल का शौकत कानून या माजरा मां ने शौकत कानून के नाले के अस्पताल पिन्नी नवाज शरीफ का पैसा वठी ठाराई ये नमक हरा ने के दबो पैसा नवाज शरीफ का अस्पताल ठारायो पचाड़ी उन केस करे फटा करे ढोड़ा वाले के मलता करी शौकत खान मुआजरा इनकी मां पी इन जो को इकराम अल्लाह नियाजी न्यावाली जो वो पंजाबी मां मुआजरा थी ए पी पंजाबी पान पठान सदके मिक्स आचार अरे इन में जान कर छड़ा ही अन्या ते राम भाड़ न करला सख्त कानून नहीं गाल करजो आप भाई बोल दीजिए हुंदाली जियारा तो प्रकृति दा आगे बड़ी मरियाली होई रहे कानून ठाणे जो ने आका जने कानून में बात हो जे वो कानून अल्लाह जो गवर्नमेंट जे को भी कानून नवाज शरीफ ठाए इमरान ठाए केर बिठाए अलग पे जी मां केते शख्सी तनकीद कोन तो करया केर बिठाए और ने कानून में बात होगी अल्लाह जे कानून रब जे कानून में बात रमजान की वजह से सब रोजो रखो मन शहद मन को मुशरफ अली असमो रमजान की वजह से सब रोजो रखो कानून ठाए करे
किसी आऊं मुसाफिर आया हल तुम भी न रख तो मोकल है सही आऊं पोड़ो या झूर हल तोखे भी मोकल है तू भी न रख पोड़े के मोकल मुसाफिर के सही आऊं बीमार आया हल तोखे भी मोकल भले तू भी न रख बीमार के मोकल पोड़े के मोकल मुसाफिर के भी मोकल नहीं जाए सही माई आए हमल सा उम्मीद सा 9 महीनो रोज़ो रखियो रखियो न थी सके दवाऊं पे हालो उनके भी मोकल सही माई डिलीवरी मसलन हालो उनके भी मोकल सही माई जे बच्चो आ छंज ते रोज़ो रखंदी छंज सुकी वेंदी ॿार बुख मरंदो हालो उनके भी मोकल डिलीवरी वारी के मोकल मंथली कोर्स वारी उनके भी मोकल हमल वारी उनके भी मोकल छंज जे ॿार उनके मोकल पोड़े के मोकल बीमार के मोकल मुसाफिर के मोकल राज्य के रियायत नहीं करी बाकी तो जड़ा डंडे जड़ा डंडे मुट्टे जड़ा वो कोई भी जो सजी कालोनी खाई जाओ करे उन्होंने की चीजें रोज़ो मुर्श से तोरी से 9 किलो वजन इमदाद में कणक मिली हिस्सा को लेकर रखी राशिदाबाद टपी रमजान आयो हेडो वात भाड़िया को आंगिर हेडो वात भाड़े दे बुर्श के दार ये रमजान जो रोजे कोई भी किसी टपका वात भाड़े दे मुखा नहीं जलदे न तो नगा जलदे न तो रोजे रखना नहीं हिलो छुके नहीं रोज़ो न गाना सो जल्दी डंडे मुट्टे जो इंतजारी कणक टेमण खड़ियो भाई रोज़ो न गाना सो जल्दी डंडे मुट्टे जरा जेके बच्चा न उन्हनि ते रोज़ो फर्ज़ कनि जवान मुसंद पर पोइ बि उन्हनि खे बि रियायतूं ॾिनई कहिड़ियूं उथियो आहे बाक़ी 5 मिंट बचिया सहरी बि करणी आहे तड़ बि करणो आहे 5 मिंट बचिया न राति वियो हुन जान न मिंट 5 बच्चा ने तड़ भी करणो है मुसारी भी करनी है चाय की प्याली भी पीनी है सिगरेट में सूटू भरणो है मिंट बाकी 5 बच्चा ने झोला बोला ऐलान कर मोला को रमजान में समझा कोने सभी रात को पाड़ समझने को पाड़े आ रहे समझ वो समझना जी दीन की खिदमत में अरे छजो गड़ी बाबा मानू यार बागा थन रोजो रखनी कोन ही दी लाउड ते प्या आज वो जरा छनी कोंडा रोज़ो रखन का छो भला निजी नडू फिटाई होता ते खाबो पाड़ी में गैर मुस्लिम वाणिया कहीं हिंदू हिंदू बीमार तो पोड़ा वो भाई जा बार सुम नहीं कोंता उनके लोडे लोडे वो भाई बाजार की पे उन मोलो माठी को तो करे आज रात जा पोणा ते ही लठ छटे देता रात या पोणा ते असी सब आंग आयो ना गाड़ी आई नो रात या पोणा ते हाने उछा मिनट 5 बचान वेंजणो बा मानी भी खाइणी आहे हाने छा करे शरीर चवे थी पहिरीं तूं मानी खा पहिरीं पंहिंजे पेट जो बंदोबस्त कर पोइ जेके न मौलवी ने बांगू ॾेई छॾियूं फिर फुटी वई सुबुह सादिक थी वियो त बि ख़ैर आहे वञी तड़ करे छॾी तुंहिंजे रोज़े में कोई फ़र्क़ु कोन्हे ॿार छा आहे कानून रोज़ो रखी वञी सुतो शैतान विड़ी वियो तड़ पइजी वियो ख़ैर आहे परवाह न रोज़ो कोन टुटणो वञी सुम्ही वञी वेंदी छा अच्छा रोज़ो रखी घर आयो गाल सिरियस खर्च खोदे लीटर की बोतल पानी के कर 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 हड़ पी जो रन पुछो अरे आए राजी रोज़ो कोडे आगे ये भेणिया हाने अल्लाह के रसूल छा फरमाए तो रोज़ेदार रोज़े में जेकॾहिं भुलिजी खाई पी वञे त ईअं सम्झजा त अल्लाह ताला हुन जी दावत कई रब ॾिठो त मुड़ुस लेट थी वियो आहे भले धक वठे पाणी बि फबियो रोज़ो बि कोन टुटियो केॾी बात आहे अल्लाह जे कानून में रसूल जे ज़माने में उन सहाबी सकोरो हुजे उन रोज़ो रखियो पोइ रोज़ो भञी विधई रोज़ो जो भञी विधई त ॿिए ॾींहुं वरी हुनखे चयो बाबा हीउ त वॾो गुनाह कयो आहे रोज़ो त भञी विधो त उते त 60 रोज़नि जो ॾंढ लॻी वियो
हाँ 60 रोजा भागो बेचारो आयो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि खिदमत में, या रसूलल्लाह मूं रोज़ो रोकियो पर मूं रोज़ो भञी विधो आहे, हाणे अला छा थी वियो? पाण सम्झूं 60 रोज़ा रख ॾंड में तॾहिं तुंहिंजो गुनाह लहंदो, जान पोइ छुटंदी। चइजे 60 रोज़ा मूं हिकिड़ो रखियो त भञी विधो, 60 केरु रखंदो? रहमतुल्लिल आलमीन जी दरबार हुई, क्या बड़ा जबरे मौलवी का तो फतवा वठे तो उहे जवाब मिले, उथी न करे पलीत दीन जा दुश्मन 360 फतवा कढंदो तो थे, पर रहमतुल्लिल आलमीन साईं 60 रोज़ा साईं मूं हिकिड़ो रखियो तो भञी विधो, 60 कीअं रखंदुसि? हाँ तोखां कोन रखियो आहे? न कई न। अच्छा पोइ तूं ईअं कर 60 मिस्किननि खे वञी खाधो खाराए। ए चीज़ी आऊं ग़रीब मूं वटि आहे कुझु बि, 60 मिस्किननि खे किथां खां खारायां? हाँ तो वटि कुझु बि न सही न, वे भला वे हाणे वेठो आहे। तेसीं हिकिड़ो माण्हू अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि खिदमत में खजूर जो टोकरो खणी आयो, खजूर जो टोकरो किसी ही तोहफ़ो ऐं हदियो आंदो आहे मूं तव्हांजे लाइ। अच्छा रख दे। वो जे रोज़ो टोड़ियो वो किथे आहे? अल्लाह जो रसूल ऐलान कयो, सुभान अल्लाह, जे रोज़ो टोड़ियो किथे आहे? त उथी वियो, किथे आयो या हलिया 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 आयो, ही खजूर जो टोकरो खण, ये वञी मदीने जे मिस्किननि में विराए, तुंहिंजे रोज़े जो ॾंड थी वियो। साहब ये खजूर जो टोकरो वराए पुठनि ते रखी सवालो करे ॾाढो जले थी ॻाल्हि ॿुधो, कसम आहे उन रब जे ज़ात जो जंहिं तोखे रसूल करे मोकिलियो आहे न, त मदीने में जेके बि ग़रीब मिस्किन उन सभिनि में वॾो मिस्किन ग़रीब आऊं आहियां। पाण सगन फरमाए वञी तूं खा, वञी तुंहिंजे बचनि खे खाराए, तुंहिंजे रोज़े जो ॾंड थी वियो। और खजूर जो टोकरो पुठण जाए मदीने की बाजार में ऐलान कंदो जे मुसलमानो रहमतुल्लिल आलमीन जा फैसला त ॾिसो, रोज़ो बि मुंहुं टोड़ियो, खजूर जी टोकरो बि मूंखे मिलियो। कानून त आहे पर कानून बाज सां भरिया पिया। हाँ हे सख़्त कानून, कातिल कानून नहीं, अल्लाह जे कानून में बाज ही बाज आहे, नरमी सां भरियो। कानून ठाहिण जो हुनखे हक़ आहे जंहिंजे कानून में बाज हुजे, कानून ठाहिण जो हुनखे हक़ आहे जंहिंजे कानून में रिया न हुजे, जंहिंजे कानून में रिया न हुजे। हा नवाज़ शरीफ चोर आहे, ॿधोसि, ॿधजी वियो। मासी मिरी, ॿधोसि, ॿधजी वई। ज़रदारी ॿधजी वियो, खुर्शद शाह ना निकिरी विया। परवेज़ खटक, इमरान वारी भेण, कहिड़ा हिकिड़ो कानून बेड़ा ॿियो कानून। मौलवी ईसा ते केस जो ॿधजी वियो, खॼी वियो, कुटजी वियो, लोड़जी वियो। मौलवी ईसा जो जहिड़ो ॾोह कयो न, अहिड़ा ॾोह जेकॾहिं MPA MNA वज़ीर करे त साईं मुराद जा करे त हा कानून पुछ चोरी थो सही, सुसी खणंदो न न, मिस्किन कानून जे चकर में ईंदा, ॿधबा कुटबा, वॾा नफ़ा अथनि। कानून में रिया आहे, ग़रीबनि लाइ हिकिड़ो कानून आहे, अमीरनि लाइ ॿियो कानून आहे। अल्लाह जे कानून में रिया कोन्हे। ॿिन्ही जहान जा सरदार मोहम्मद मुस्तफ़ा फरमायो त जेकॾहिं मुंहिंजी ॼाणी चोरी कंदी त मोहम्मद हुन ते उहा ई सज़ा क़ाइमु कंदो जेका क़ुर बयानु आहे। बेरिया कानून अल्लाह। इन करे इंसान खे ज़िंदगी गुज़ारण लाइ जेको कानून खपे उहो कानून ठाहिण जो हक़ अल्लाह खे। अल्लाह ताला तव्हां असांजे लाइ जेको कानून ठाहियो आहे उनजो नालो क़ुर। जेसि ताईं क़ुर जो कानून हिन धरती ते न आयो आहे तेसि ताईं कंहिंखे बि इंसाफ़ कोन मिलंदो। तेसि ताईं हिन धरती ते रहण वारा माण्हू तड़पंदा रहंदा।
न अमन मिलंदो, न सुकून मिलंदो, न अदल मिलंदो, न इंसाफ़ मिलंदो। अदल, इंसाफ़, अमन, सुकून, बाद बेरिया कानून अल्लाह जो कानून आहे जेको क़ुरानी शक्ल में असां वटि मौजूदु आहे। तव्हां असांजो फ़र्ज़ु आहे त इस्लामी कानून जे लाइ जेके बुज़ुर्ग कोशिश कनि पिया असीं उन्हनि जो साथ। नंबर 1, जेका शइ जितां मिले उतां वठिजाए या पाण था थो, इहो उसूल आहे। जेका शइ जितां मिलंदी उतां पाण वठंदासीं। न सवार खपे पाण खे, किथां मिलंदी? पेट्रोल पंप तां। न सवार खपे त लाले वटि वञो, हलियो वञ सिधो पेट्रोल पंप ते, 20 रुपए न सवार कहिड़ी हुई आहे? तोखे पेट्रोल खपे न त हलियो वञी लाले वटि, तो 2 लीटर पेट्रोल किथो थियो ई तव्हांजी गाॾी जे टायर मां पंचर कढाइणो न, उहो पंचर वारो वेठो आहे टायरनि वारो पंप जे पासे में, उते वञ गाॾी काए सिधो जी सिविल अस्पताल में गिड़ियो, डॉक्टर किथे चाहे पंचर कढी ॾियो। कहिड़ी थियो ई डॉक्टर तोखे पंचर कढे। दवा वठणी आहे मेडिकल स्टोर ते वञ, इलाज कराइणो त अस्पताल वञ, पंचर कढाइणो त हुते वञ, पेट्रोल वठणो त पंप ते वञ, न साल खपे त लाले वटि वञ। जेका शइ जितां मिले उतां वठंदा त भाउ। क़ुरान खपे, क़ुरान खपे त क़ुरान वारनि वटि वञ न, खपे त क़ुरान बीठो ई उन्हनि वटि जिन खे कुलवला न थी। क़ुरान खपे, कीअं क़ुरान खपे? वो पोयां उन्हनि जे नाला को जिन खे अचे कुलवला बि कोन थी। हे तव्हां वज़ीर हे जेके पार्टियूं थींदियूं आहिनि, जलसा थींदा आहिनि, इन्हनि में एतिज़ाज़ असां जहिड़े वकील खे ईमानदारी कुलवला कोन। डिग्रियूं बगल में थियूं, अचे त कुलवला कोन थो, सूरत बकरे जी डिग्रियूं खणो अचे। अंधी कौम, जेका जितां मिले उतां वठो, इहो उसूल अथव। क़ुरान जो कानून उतां मिलंदो जिन वटि क़ुरान आहे, जिन खे क़ुरान अचे थो, जेके क़ुरान खे ॼाणनि था। बाक़ी जिन खे जिन जा माइट बि कुलवला कोन पढ़िया त तव्हांजो क़ुरान जो कानून ॾींदो। इन करे तव्हांजो फ़र्ज़ु आहे ऐं असांजो त पाण बि क़ुरान पढ़ूं ऐं क़ुरान वारनि जो साथ ॾियूं। हा, पे ॾिना छोकिरी खे 100 रुपया ख़र्ची ॾिया, कंहिंमां तुंहिंजी ख़र्ची आहे 100 रुपया। हफ़्ते खां पोइ वरी पीउ पुछियो, अम्मा मूं तोखे 100 रुपया ॾिना, उहो केॾा विया? चई बाबा रखिया आहिनि, की वञी खणी। छोकिरी वई तो घर जी अलमारी में क़ुरान रखियो, खोले उन मां 100 रुपया कढी, सो हाणे पीउ खे ॾिनी। की बाबा हीअ 100 रुपया। की अम्मा तो इहे 100 रुपया किथे रखियो हो? की बाबा पंहिंजे घर में आए अलमारी में क़ुरान रखियो आहे, उन में मूं लिकाए छॾियो। की छो? की ॿिए हंधि किथे रखणो आहे त थी सघे थो केरु खणी वञे, पर पंहिंजे घर में जेको क़ुरान रखियो न, इहो केरु खणंदो ई कोन, हिन खे केरु हथु कोन लाहींदो। मूं ॾिठो आहे महीननि जा महीना गुज़री विया, इन क़ुरान खे केरु हथु लाहे कोन, इन करे मूं क़ुरान में 100 रुपया रखी छॾियो त न को केरु क़ुरान खणंदो, न को मुंहिंजा 100 रुपया वेंदा। इहो आहे हैशर असांजे घरनि में अलाह जो क़ुरान। गिलास, वाटर सेट, जग, डिनर सेट, प्लेटूं, ॾूंगा, चमचा, ॾोयूं सभु फज़ीलत सां साफ़ सुथरा लन सां धुलाई, कंबल, रलियूं, वियाणा, थियूं, पर्दा, फर्श ते ॿुहारियूं, वाइपर ॿिया हे हो सॼी चमकाए वठंदा आहियूं। बाक़ी घर में ॾोह कयो आहे हिकिड़ो क़ुरान, जेके साल गुज़री विया असीं पढ़ण लाइ तयारु कोन। अफ़सोस है क़ुरान तेरे चाहने वाले न रहे, जिन सितारों का तू चांद था वो सितारे न रहे। इमाम अबोनी को वफ़ात पे कई तो पंहिंजे ज़ाल खे चई त परवाह न कर, जंहिं घर में आउं वफ़ात पियो करियां इन घर में मूं 10,000 क़ुरान जा ख़त्म कढिया। नारे तकबीर। इहे बि माण्हू हुआ, इहे बि माण्हू हुआ। बैतुल्लाह जी जेका चौकुंडी आहे न, चौपड़ी, चौकुंडी जो दरवाज़ो बंदि आहे, हर माण्हू खे अंदरि वञण जी इजाज़त कोन्हे। इहा चौकुंडी जेका कोठी बंदि आहे, इन कोठी जे अंदरि हिन पूरी उम्मत मां 3 अहिड़ा माण्हू गुज़रिया आहिनि जिन्हनि बैतुल्लाह जे चौदीवारी जे अंदरि बीही 2 रकातनि में अलाह जे सॼी क़ुरान जो ख़त्मो कढियो। हज़रत उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु उन चौदीवारी जे अंदरि राति जो 2 रकातनि में क़ुरान जो ख़त्मो कढियो। हज़रत तमीम तारी रसूल जो सहाबी आहे,
इन्हनि चौ दीवारी में 2 रकातनि में क़ुर जो ख़त्मो कढियो। इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह इन बैतुल्लाह जी चौ दीवारी में रात जो तहज्जुद नमाज़ जी 2 रकातनि में क़ुर जो ख़त्मो कढियो। अहिड़ा बि माण्हू हिन उम्मत में गुज़रिया जिन रात जे तहज्जुद में क़ुर जा ख़त्मा कढिया ऐं अहिड़ा बि माण्हू आहिनि जेके साल गुज़री विया क़ुर खे हथ कोन लाथऊं। अल्लाह साईं असांजे इन जुर्म खे माफ़ करे। अल्लाह साईं तव्हां असांजो मोह मुआद अल्लाह जे क़ुर ॾांहुं करे। पाण बि पढ़ो, पंहिंजे बचनि खे बि पढ़ायो ऐं आलमनि जो साथ ॾियो। मरी वेंदासीं न पोइ पोयां जेके ख़त्मा थींदा न ख़त्मा 2 नमूननि जा आहिनि। हिकिड़ो मुलनि वारो ख़त्मो, उहो कहिड़ो? उहो साईं मुलनि खे चइजा त अब्बा मरी वियो हुनजो ख़त्मो आहे। तुंहिंजो ख़ुतबो न कर, तूं हली रुगो माल ठाहे, असीं अचूं था। दावत ॾींदे 5 ॼणनि खे त ईंदा 45 ॼणा। अलो तलो चटे ॿिली खीर पिले चटी सॼो अलो तलो चटे पोइ ईंदा। बिरयानियूं, नंढा मुर्गा, बकरा, कोफ्ता, मुछूं, पुलाव, सब्जियूं, पोइ वरी जेको आहे हलवनि जा नमूना, पोइ वरी शरबतनि जा दम, पोइ चांहि जा थर्मास, सम्झो हे देगियूं पचंदियूं। पोइ वरी ईअं वेठा लुॾंदा जी कारो नाग मुरलीअ ते। हाणे इन क़ुर जे पढ़ी में मलाई खे जनत में छॾे। छा आहे आयो हलवे ते जेको क़ुर बि पढ़जे इनखे तो मैयत जन्नत में वञे साईं। पर अहिड़ो हुजे तेरे साॻियो हुजे त गिदड़ पुछ मची न। पोइ जेकॾहिं इहो सफ़ा कमु सवलो आहे, पोइ छाजियूं नमाज़ूं, छाजा रोज़ा, छाजा हज, छाजा क़ुर, पोइ हरूभरू पिया मथो हणूं। पोइ या मुला हुई हलवे जी पाट ठाही कुले ते खणी जन्नत जो गेट टपाईंदा। पोइ छाजे लाइ था मथो हणूं? पोइ छाजियूं नमाज़ूं, छाजा रोज़ा, हिन त सॼे दीन ते रवानी सफ़ा पाणी फेरे छॾियो। कमु सफ़ा सवलो कयो। निभागो नर हरामी तुंहिंजो व्याजी फंडा ज़मीदार जेल में हारियुनि जा हथ खाधा, मिलावटूं कई, कूड़ा कसम कई, पछाड़ी हलवो खाई, मुलाउनि जो कुले ते खणी जने खे टपा आया। कमु सफ़ा सवलो। ॿियो तरीक़ो इहा त पंहिंजे बचनि खे क़ुर पढ़ाए वञो पाण। जेॾीमहिल तूं ऐं मरंदासीं पोइ इहा नियाणी घर में मुसलो विझी 2 रकात नमाज़ पढ़ी जॾहिं न मासूम हथ मथे खणंदी, ओ मुंहिंजा अलाह मुंहिंजो पे वफ़ात करियो आहे। ऐं कसम खणी थो चवां त अलाह जी ज़ात हयादार आहे। मासूम नियाणी जे हथनि खे रब ख़ाली कोन छॾींदो। पंहिंजे लाइ बंदोबस्तु पाण करे वञो। सिंधी में चवंदा आहिनि अपनी घोट त नशा थी वई। अल्लाह ताला तव्हां असां सभिनी खे अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। जिन दोस्तनि प्रोग्राम कयो, मेहनत कई, ख़र्च कई, तव्हां दोस्त तकलीफ़ करे आया। ख़र्च करण वारे जे ख़र्च खे अल्लाह जी क़बूल फरमाए। तव्हांजे अचण खे, विहण खे, ॿुधण खे, ॿुधाइण खे अल्लाह जी क़बूल फरमाए। असांजे तव्हां सभिनि खे अल्लाह जे क़ुर जे मथां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारण जी तौफ़ीक़ अता फरमाए। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंता समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंता तव्वाबुर रहीम। जंहिं जलसो कराया इन जो पीउ ठीकु कोन थो रहे, हुन दुआ जे लाइ अपील कई आहे सभई मुस्लमान दुआ गुरू अल्लाह ताला हुनखे सिहत नसीब फरमाए। अल्लाह ताला सभिनी मुस्लमाननि जेके बि वफ़ात करे विया आहिनि उन्हनि सभिनी जे माइटनि जी मग़फ़िरत फरमाए। अल्लाह तबारक व तआला असांजे तव्हांजे मुल्क जी हिफ़ाज़त फरमाए। असांखे अल्लाह तबारक व तआला हिन पंहिंजे प्यारे मुल्क जे अंदरि ज़िंदगी में अल्लाह जे मिठे क़ुर वारो कानून अखियुनि सां ॾेखारे। अल्लाह ताला ॿई जहान मोचारा फरमाए, दुनिया ऐं आख़िरत जो भलाई नसीब फरमाए। मैदान महशर में साक़ी कौसर रहमतुल लिल आलमीन जे हथनि मुबारकनि सां हौज़ कौसर जो पाणी नसीब फरमाए। रब जअलनी मुक़ीम अस्सलात व मिन ज़ुर्रियती रब्बना तक़ब्बल दुआ रब्बना इग़फ़िर ली व लिवालिदैया व लिअसातिज़ी व लिल मुमिनीन यौम यक़ूमुल हिसाब। व सल्लल्लाहु तआला खैर ख़ल्क़िही सय्यिदना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व असहाबिहि व ज़ुर्रिय्यतिही अजमईन बरहमतिका या अरहमर राहिमीन।